अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी और ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अव्हां खे भली कार ख़बर जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदे सकरण खां एहसन अली सोलंकी जी मुड़सा था तशद्दुद करे ज़हनी मरीज़ बणिजी वियल नारी मिसमात नजमा ओड पंहिंजी माउ ज़रीना ओड ऐं पीउ वज़ीर ओड सां गॾु सकरण प्रेस क्लब में सहाफ़िन आॾो धाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु सियाणो ओड ऐं मुंहिंजो सहुरो सिकंदर ओड मूं ते सख़्तु तशद्दुद कयो आहे। हू मूंखे मार कुट करे मारण चाहे था, मूंखे उन्हनि मां ख़तरो आहे। नारी जी माउ ज़रीना ओड पिणु रोईंदे ॿुधायो त ज़ालिमनि मुंहिंजी न्याणीअ ते तशद्दुद करे खेसि ज़हनी मरीज़ बनाए छॾियो आहे। असां संदसि इलाज पिणु करायो आहे। असांजी न्याणी कोरट सगोरीअ में खुलियल आहे, पिणु केस दाख़िल करायो आहे। मगर हाणे सिकंदर ओड सियाणो ओड हरीचंद माशूक बनून अनिल अजय ऐं सुरेश ओड जेके शरपसंद आहिनि उहे बासरनि जे ज़ोर ते असां ते कूड़ा केस कराइण अगवा ऐं जानी माली नुक़सान जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि मां असांखे ऐं मुंहिंजे भाइरनि मूमन बशीर साहिब मंज़ूर ऐं मुश्ताक ओड खे ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं बादी पुलिस पारां असांजे घरनि ते का करे बेगुनाह अगवा करे गिरफ़्तार कयल मुकेश वलद अनवर ओड खे आज़ादु कयो वञे। हिननि वज़ीर आला सिंध खे अपील कई आहे त साणनि इंसाफ़ कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।